नुशर फिरोज़ वेझो ॻोठ मच्छर में ड्रेनेज लाइ सोलर सिस्टम ऐं हिक कमरे जो कमु जारी आहे। ॻोठाणनि जो चवणु आहे त 28 प्लेटुनि लाइ न मुनासिब जॻह आहे, नई चौदीवारी, जंहिं सबबि चोरीअ जो ख़दशो आहे। उन हवाले सां वधीक रिपोर्ट करे रहियो आहे नुशर फिरोज़ मां बशीर हुसैनी विस्तरो। जी बिल्कुलु, असां ॻोठ मच्छर में मौजूदु आहियूं। हीअ असांजे तव्हांजे पस मंज़र में ॾिसो पिया त हीअ जेका आहे ड्रेनेज स्कीम जो कमु शुरू थी रहियो आहे। ऐं अॼु असां माण्हुनि खां बि कुझु पुछियोसीं ऐं जॾहिं त हिन जी ॿुधाइनि पिया त ज़राइनि खां ख़बर पई आहे त किरोड़नि जे तइदाद में हिन जी जेका आहे त बजट आहे, लागत आहे। ऐं हीअ जेका आहे सा चवनि था त वर्ल्ड बैंक जे तरफ़ां मंज़ूरु थियल आहे ऐं कंहिं MP या हुकूमत जे तरफ़ां न आहे थियल, जंहिंजो कुझु कमु ॾिठोसीं। पर असांखे महसूसु थियो त हीअ जेको हेॾी वॾी स्कीम ऐं हेतिरा पैसो, पर इन जे लाइ जॻह थोरी हुई। ऐं ॿियो माण्हुनि जो हिते चवणु हुयो त जेका आहे सोलर प्लेटूं महफ़ूज़ न आहिनि। जॾहिं हिते हिकु ॿ माण्हू रखिया वेंदा, हिकिड़ो ऑपरेटर हुजे, हिकिड़ो चौकीदार हुजे, तॾहिं हीअ महफ़ूज़ रहंदो। ऐं तव्हांखे ॾेखारियो त हिन सॼे ॻोठ जी जेका आहे सा ड्रेनेज सिस्टम तमामु नाकारा आहे। वधीक माण्हुनि खां पुछूं था हिननि जो छा आहे चवणु। ॻोठ जो वॾो मसइलो आहे, हींअर नओं सिस्टम सोलर सिस्टम आयो आहे। इन में ख़ाली कमिरो ॾिठो वियो आहे, छो जो असांखे हिते इन जी वॾी चोराकारी आहे सोलर सिस्टम जी। हीअं नंढो ॿारु चूज़ो गीदे में खणी खपाइजे। हुकूमत खे अर्ज़ु आहे त हिनखे फुल सिस्टम चो दीवारी, उनखे चौकीदार जी राश, 2 निमाईंदा हुजनि जेको सुबुह सार हिन जी संभाल कनि, न त इहो ईअं हलियो वेंदो चोरी थी, हिन जी का बि मालिकी कान थींदी। गवर्नमेंट खे बार बार असां अर्ज़ु कयूं था त पूरो ड्रेनेज सिस्टम ठाहे, हाउस सां गॾु चौकीदार बि हुजे, ॾींहं वारो मुलाज़िम हुजे, जेको ड्रेनेज सिस्टम क़यामयाब वञे। हिते हज़ारनि जी आबादी आहे, हिकिड़ो ई ड्रेनेज सिस्टम आहे, न त हर पारे खे माशाअल्लाह धार सिस्टम हुजे त का बि हिते सिस्टम। ऐं रोड जी अहिड़ा हालात आहिनि, को निमाज़ी स्कूटर वारो लंघी कोन थो सघे, जेको लंघे थो उन जा लता पलीत। ऐं ड्रेनेज सिस्टम मच्छर जो वधि में वधि नाकारा आहे ऐं हिनखे फुल सिस्टम सां हलायो वञे, हर सहूलियत ॾिनी वञे। असां जूं ही ज़मीनूं हेॾां ड्रेनेज जो सिस्टम आहे सफ़ा ख़राबु लॻो पिया। हींअर जेकी स्कीम आई आहे इन में 28 प्लेटूं थियूं लॻनि। हिते चौकीदार बि अचणु खपे ऐं प्लस में चौदीवारी बि हुजणु खपे। ऐं हेॾां घर बर सभु कंहिंजा सफ़ा ॿुॾी विया आहिनि। ऐं हीअ मुंहिंजो फ़सुलु आहे, मुंहिंजे फ़सुल जो बि हीअ हाल आहे। गवर्नमेंट खे अपील आहे त हीअ सॼी चौदीवारी फिराई वञे ऐं हिते को माण्हू रखिया वञनि। असांजो बि इहो ई मुतालिबो आहे त जेकॾहिं कमु थिए थो त बहितरीन नमूने थिए। छा जो हिन किने पाणी जे करे असांजे हिन सभिनी घरनि जो पीअण जो पाणी ख़राबु थी वियो आहे। ऐं हे हल्को फुल्को कमु करे पंहिंजी जान छॾाईंदा त इन मां असांजो माना सेटिंग न थींदी। जे थिए थो त को चङे नमूने सां थिए, जीअं असांजो किनो पाणी मुकमल ख़तमु थी वञे ऐं प्लांट लॻे त हले बि ओड़े नमूने वरी त उहो बहितरु रहंदो। ठहे थो त सोलर प्लेटुनि जो सिस्टम लॻो आहे, सो हिकिड़े कमरे ते 28 प्लेटूं त न अची सघंदियूं प्लेटूं। सो असांजो इहो अर्ज़ु आहे त हिनखे थोरो कमरे खे वॾो कनि, या छा कनि, अहिड़ो सिस्टम कनि जो प्लेटूं अची वञनि। बाक़ी इहा तव्हांखे असांजो अर्ज़ु आहे त 2 माण्हू हुन में खपंदा, हिकिड़ो माण्हू चौकीदारी ॾींदो, ॿियो त हिन जो सिस्टम सॼो संभालींदो। ऐं हीअ सभु जेके हिते असां पाड़ेसी रहूं था, इहे सभिनी में ड्रेनेज जो जेको पाणी भॼे थो सॼो असांजे घरनि में हेॾे थो अचे, बरसां थो अचे। सो मज़ूर माण्हू असां पेट खाईंदासीं ऐं घर ठाराईंदासीं। असांजी इहा अपील आहे त सुठो बंदोबस्तु कयो वञे ऐं असांजी जॻहियूं बचायूं वञनि। माण्हुनि जा राया ॿुधाए, हिननि जो चवणु आहे त हीअ जेका वॾी स्कीम आहे, किरोड़नि जी लागत आहे, इनखे जेको आहे सो चङी तरह हलायो वञे। जॾहिं त असांजे ॻोठ जी जेका ड्रेनेज जो सिस्टम आहे सॼो नाकारा आहे। हे पासे वारियूं जेके आसपास जी जॻहियूं आहिनि उहे ज़मीन बोस थी वियूं आहिनि। ऐं हिननि जो चवणु आहे त हीअ जेको ड्रेनेज जो जेको कमिरो आहे इहो हिकिड़ो तमामु नंढिड़ो आहे, जंहिं ते 28 प्लेटूं न अची सघंदियूं। इन जे लाइ आवाम जी आहे त हिकु त कमु सुठो कयो ऐं अहिड़ी मज़बूती कयो जो हीउ प्रोग्राम ऐं हीअ जेको ड्रेनेज जो सिस्टम आहे सुहिणे नमूने हली सघे। चवनि था त हिन में 28 प्लेटूं लॻंदियूं, पर जेकॾहिं प्लेटूं त हुजनि पर हुन सां माण्हू जेकॾहिं न हूंदा तॾहिं हीउ कमु न हलंदो। जॾहिं त हिते 2 माण्हू रखिया वञनि, हिकिड़ो ऑपरेटर हुजे ऐं हिकिड़ो चौकीदार हुजे, तॾहिं महफ़ूज़ रहंदो। कैमरा टीम सां गॾु बशीर हुसैनी विसड़ो, काश न्यूज़, नुशर फिरोज़।